ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयां पिया बौज़दार वॾा मां जिते गवर्नमेंट हाई स्कूल में IRC जे ताउन सां सक़ाफ़ती तक़रीब जो इनेकाद कयो वियो आहे। सिकंदर मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ बौज़दार वॾा गवर्नमेंट हाई स्कूल में IRC जे ताउन सां हिकु सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि DEO एलिमेंट्री फैज़ अली जिस्कानी, IRC जे ग़ुलाम हुसैन सेतो, अॻूणे DEO उस्ताद हमीदुल्ला महर, रईस वसीम खान बौज़दार, हेडमास्टर साईं अली असगर बौज़दार, अब्दुल मजीद मलाह, उस्ताद मोहम्मद मुराद पहियार, उस्ताद ग़ुलाम नबी पहियार, फैज़ अली ॾहर, सिकंदर अली महर, पीरबख्श पहियार, प्रोफेसर शाह मोहम्मद शर खलील इश्तियाक पहियार, उस्ताद लतीफ़ ॾिनू बौज़दार ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दनि टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं तालीम बाबति ड्रामो पेश कयो। इल्मु सिंध संवारियो, स्कूल सक़ाफ़ती रंगनि झरकी पियो। बौज़दार वॾा हाई स्कूल में इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिलसिले में शानदार प्रोग्राम पियो। स्कूली शागिर्द क़ौमी सक़ाफ़ती लिबास पहिरें शरीक थिया ऐं सिंध ते तक़रीबियूं कयूं। ऐं आख़िर में सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल थी, जंहिंमें सलामत सोराब फ़क़ीर, अली गुल फ़क़ीर ऐं ॿियनि सूफ़ियाणा कलाम ॻाए पिंडाल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो।